Welcome to Time News Studios. You are watching 11 a.m. Bulletin. मुल्क में इंतहा पसंदी जो वॾो कारण मदरसा न स्कूल ऐं कॉलेजिस आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त 90 जे ॾहाके में स्कूल्स ऐं कॉलेजिस में इंतहा पसंदी जी तालीम ॾियण वारा उस्ताद भर्ती कया विया। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे फवाद चौधरी चयो त इस्लाम समेत कंहिं बि मज़हबी तालीम में मसइलो नाहे, मसइलो तशरीह करण सां थींदो आहे। हुकूमत ऐं रियासत इंतहा पसंदीअ सां वेढ़ लाइ मुकमल तौर तयारु नाहे। इंतहा पसंदी उहो बम आहे जेको टिक टिक करे रहियो आहे। सियासी ऐं पदेही बुनियादनि ते सूफ़ियुनि जी धरतीअ खे इंतहा पसंदीअ ॾांहुं धिकियो वियो। असांखे यूरोप ऐं अमेरिका मां न, पंहिंजो पाण मां ख़तरो आहे। वफ़ाक़ सिंध ख़िलाफ़ साज़िशूं करे रहियो आहे। 10 सालनि में सिविल ब्यूरोक्रेसी जे मामले ते सिंध खे टारगेट कयो पियो वञे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सूबे खे इख़्तियार आहे त वफ़ाक़ जे मुक़ररु थियल ऑफिसर्स खे क़बूल करे या न। PTI हुकूमत ऑफिसर्स खे ब्लैकमेल करे रही आहे। सिंध जा सियासी यतीम ब्यूरोक्रेसी खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वफ़ाक़ सिंध हुकूमत खे निशानो बणाइण लाइ मुख़्तलिफ़ टिक्साट घड़े रहियो आहे। ऐं कॾियारो वेझो क़ौमी शाहराह ते हादिसो, 2 पंजाब वासी फौत। जाम नूरुल्ला वटि 2 ट्रकुनि में टकर थी पियो। ट्रक ड्राइवर शाहिद ऐं हेल्पर मानी थॾे ते ई दम ॾिनो। फौतुनि जा मढ़ इस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि 2 फौतुनि जो तालुक़ पंजाब जे शहर बिहाड़ी सां आहे। मोरो वेझो ऑयल टैंकर खे गाॾीअ जो टकर, 1 ॼणो फौत। क़ौमी शाहराह ते ॻोठ माको ॾेपर वटि हादिसो। कराची खां पेशावर वेंदड़ टैंकर जो ड्राइवर अशरफ पठान फौत थी वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स हमारे बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।